अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबियाइ वल मुरसलीन सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अहले बैतिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि अजमाइन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अला इन्ना औलिया अल्लाहि ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। लब्बैक अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला सय्यदिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। बिरादरान इस्लाम, प्यारा दोस्तों, अजीजों, बुजुर्गों, भाइयों, मुसलमानों, मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जल आशिक़ो खुसूसन इन महफ़िल जा ख़ास सदर महफ़िल पीरे तरीक़त रहबर शरीयत हज़रत क़िबला साईं पीर अलहाज शहाबुद्दीन लोढ़ाई दामत बरकत बुलालिया हर दिल अजीज सदा मेहरबान साहिबजादा साईं पीरे तरीक़त रहबर शरीयत साईं मियां गुलाम मुर्तज़ा मदजुल आली, स्टेज ते वेठल सैयद सादात उलमाए किराम ऐं मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिक़ो, अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। ही अज़ीम शान अल्लाह जे कामिल वली हज़रत क़िबला साईं पीर अलहाज मीर मोहम्मद लोढ़ाई रहमतुल्लाह ताला अलैहि जंजो सालियान उर्स शरीफा जंहिंमें कसीर तादाद में उलमा व मशाइख अवामी अहले सुन्नत वॾे तादाद में शरीक आहिनि। टाइम के साम्हूं रखंदे अवां ॼाॾो जेका आयत करीमा पढ़ी आहे इन जो सवली सिंधीअ में तर्जुमो करे उन जे मुतालिक अर्ज़ करे पंहिंजी जाइ वठंदुसि। अल्लाह तबारक व तआला फरमायो अला इन्ना औलिया अल्लाह, अल्लाह फरमायो खबरदार जेके मां अल्लाह जा वली आहिनि ला खौफुन, उन जे मथां कंहिं ॻाल्हि जो खौफ खतरो न आहे। सुभान अल्लाह। जमात कसीरा वॾे आवाज़ सां जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। वला हुम यहज़नून, अल्लाह फरमाए जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो त पंहिंजनि रोज़नि मां मक़बरनि मां उथंदा, रब फरमाए तो न टेम में भी उन जे मथा को दुख न हूंदो। सुभान अल्लाह।
कंहिंजे मथा अल्लाह जा कामिल वली अल्हम्दुलिल्लाह अवां खे बार बार दोस्तन चयो त अदब वारी जाइ आहे बा अदब बा नसीब बेअदब बेनसीब अदब सां वेहंदो इंशाअल्लाह ताला बेड़ा पार थी वेंदा आमीन ऐं अदब अहले सुन्नत वल जमात वारनि वटि आहे बे कंहिं वटि अदब न आहे अदब सिखणो थी त अल्लाह वारनि वटि अच अल्लाह वारनि वटि अच अल्लाह वारनि जी ॻाल्हि पियो कयां देखो अल्लाह जो कामिल वली हजरत मखदूम मोहम्मद इस्माइल पिराले वारो सब चो रहमतुल्लाह ताला अलैह ॾाढा चो रहमतुल्लाह ताला अलैह अल्लाह जो कामिल वली पंहिंजी दरबार में पंहिंजी दरगाह ते हदीस नबवी को पढ़ाए ॾाढा त जो सुभान अल्लाह तालिबन के साईं फरमाए त बाबा हदीस खणी चो हदीस जो सबक पढ़ो तालिबन हदीस जो किताब ला दो हदीस जा किताब बुखारी शरीफ मुस्लिम शरीफ इब्न माजा अबू दाऊद तिरमिजी निसाई मिशकातुल मसाबी अदा अल्लाह जो कामिल वली जने बिस्मिल्लाह रहमान रहीम करे सबक शुरू कयई अल्लाह जे कामिल वली इरशाद हो फरमाया हदीस पढ़े काल काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाद में अक्ति इबादत इन जा माना बुधो मौली साहब माना कदो नबी करीम अलैहिस्सलाम फरमायो हुजूर करीम अलैहिस्सलाम फरमायो है अल्लाह जो कामिल वली हदीस जी माना तो करे फरमायो फरमायो मुझे मदीने वारे घोट सुभान अल्लाह आवाज लायो हथ मथे खड़ी जो सुभान अल्लाह भाई अदब वारो अल्लाह जो कामिल वली हदीस जी माना तो करे काल काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फरमायो मुझे मदीने वारे घोट अब जै जो ईमान आ तो हुजूर घोट हथ मथे खणो मारसा माशाअल्लाह सुभान अल्लाह हेदे तनहारो अरफात वारो मैदान लगो पिया जण उन पिराले जे शहर में गैर मुस्लिम रहंदा हा हिंदू रहंदा हा हिकड़ी माई नई जवान पंहिंजी छोकरी खे चयो अम्मा तुंहिंजो पी थकियो टुटो आयो आहे मखदूम साहब जे मदरसे में खूह हुआ उतां वञी पानी त भरे आ तने बर्फ नहीं फ्रिज नहीं वहा न्याणी दिलो खयो घड़ो खयो अल्लाह जे कामिल वली जी दरबार में आई उन दिले के रसो बधी हेठ लाथई भरे मथे कयई कच्छ में कयई सामू अल्लाह जो कामिल वली हदीस को पढ़े काल काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फरमायो मुझे मदीने वारे घोट सुभान अल्लाह छोकरी जे कन ते इहे लफ्ज पइजी विया साईं पे तो चए तो फरमायो फरमायो मदीने वारे घोट हिकड़े सेकड़ में अल्लाह जे कामिल वली उन न्याणी जी तार मदीने वारे घोट सां मिलाए सुभान अल्लाह छोकरी खां पानी खणण विसरी वयो अमड़ विसरी वई अबो विसरी वयो घर विसरी वयो उन दिले के कच्छ में करे ज़ारो कतार रोवण लगी अखिन में पानी जा नीर पिया वहन अल्लाह जे कामिल वली जी नजर पइजी वई साईं फरमाए था फरमायो फरमायो मुझे मदीने वारे घोट छोकरी के उधमा पे आया तो वन्ना साईं जे कदम ते वनी हथ रखा अर्ज कया तो साईं वो मदीनो किथे आ सुभान अल्लाह सुभान मुखे मदीनो भी देखार ऐं वो मदीने वारो घोट भी मुखे देखार वाह वरी इहो ख्याल अचेस वरी पान के संभाले वने जे त हे छाती करी तू हुंदियानी गैर मुस्लिम एडी बेअदबी वरी हटी वने
वरी अजीज़ो सो वेठी रोए हे अल्लाह वारो आ जे मदीने वारे घोट सां तार मिलाए छॾी अरे लगी तुझी तार जंहिंखे दुनिया में उहे दीवाना लगी तुझी तार जंहिंखे तार लग गई तो पोइ ख़बर पवंदी न हाँ बार बार तो के बे साईं वारनि अर्ज करे बाबा मथो ढकियो अरे अदब कंदे तो पिराईंदे अदब न कंदे कुछ हासिल न थींदी अल्लाह जे कामिल वली हदीस जी माना तो करे फरमायो फरमायो मुझे मदीने वारे घोट सुभान अल्लाह उथी वरी साईं ॾिसे मदीने ने मोह करे त केॾी महिल तो मदीने वारो अचे ऐं आशिकनि वटि मदीने वारो ईंदो आहे अॼु कुर्ब करे मुंहिंजे कखिड़नि में मुंहिंजो चंड खां वधी सुहिणो यार ईंदो कुर्बानो बना तैं रस्ते तां जंहिं रस्ते तां कुर्बदार ईंदो बहरहाल छोकिरी दिलो खयो घर वञी पहुती अम्मा पुछे थी देर कई अम्मा देर थी वई रात जो छोकिरी सुम्हे थी निंड थी करे सॼी रात आराम नथो अचे लुछे पुछे थी ईअं पई थी तड़पे जीअं मच्छीअ खे पाणी मां ॿाहिरि कढबो आहे चेती अल्लाह करे सुबह थे तो वरी वना इहो सबक ॿुधा हाणे अम्मा त चवेसी कान थी पाण दिलो खई सदो साईं जे मदरसे में हो अल्लाह जो कामिल वली आ हां अबा अल्लाह वारे वटि तो अदब सां अचो हां अदब सां अचो छोकरी आई अल्लाह जो कामिल वली समझियो तालिबन की फरमाया बाबा हदीस किताब लायो हदीस के खोले काल काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन जी माना तो करे फरमायो फरमायो मुझे मदीने वारे घोट बड़ी छोकरी दिल बुद्धि डाढो अंदर ठारियो अब तहां जो अंदर ठरे तो हथ मथे खणो अल्लाह करे मन तुझी मुझी तार बि मदीने वारे घोट सां लगी वञे आमीन हां आमीन तार लगदी त मज़ो पो थींदो न यार यमन हो काथे अवेश करनी की अब धो यार यमन हो काथे मोट मदीने जादसी मदनिया जा आस्ताना लगी तुझी तार जंहिंखे दुनिया में उहे दीवाना लगी तुझी तार जंहिंखे छोकरी वरी सॼो ॾींहुं वेही सबक ॿुधो शाम थी हली वई हिकिड़ो हफ़्तो बि आयो ॿियो हफ़्तो बि आई टियों हफ़्तो बि आई 3 हफ़्तनि खां पोइ 4-5 ॾींहं उहा छोकिरी वरी पाणी भरण न आई अल्लाह जे कामिल वली तालिब खे फरमाए पुट हेॾे आ पंहिंजे पाड़े में वञ बनी जांच करे आती है न्याणी छो नथी अचे पानी भरण जे लाइ बीमार आ त हलूंसि पुछण छोकरो मोटी आयो कि बिला उन जे पीउ मां शादी कराए छॾी काथे परणाइनसि खैरपुर मीरस में पिराले जे सिधो खैरपुर मीरस ओभर में आ अल्लाह जे कामिल वली 5 रुपया कढी करे तालिब खे ॾिना बने दुकान तां पिराले में उन टेम में 2-3 दुकान हा उतां वञी चिकने वारो रो वठिया साईं काॾे कंदे वठिया त मां तोखे ॿुधायां अल्लाह जे कामिल वली मखदूम मोहम्मद इस्माइल पिराले वारे वो रो घुरायो पंहिंजी चादर में ॿधई पुठीअ पाड़ो खयई कदम ई बखयई त वञी खैरपुर शहर में पहुतो सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॾाढियां त जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझी पवंदे 2 कदम की तो खैरपुर मीरस टाइम मिलेला 15 मिनट
टाइम जी भी पाबंदी जरूर कभी अब आओ न पर कुरान करीम के वनी पढ़ी दिस हजरत सुलेमान अलैहिस्सलाम जो वाक़ियो डाढिया ते जो सुभान अल्लाह जिथे बल्कीसा जो तख्त पो घोराए जिन्न कम न कयो देव कम न कयो अल्लाह जे नबी सुलेमान अलैहिस्सलाम के कावड़ लगी गुस्सो लगो या देरा सलाम सुलेमान जे उम्मत में वजीर हो डाढिया ते जो सुभान अल्लाह हाँ होयो खुदा जो भली अबा केर अल्लाह जो बुढ़ड़ो हो डकी डकी उथियो चे के भला जोश घट कयो हुक्म कयो छा गाल हा ची हे देव थो चे त हेतरे टाइम में जिन्न थो चे हेतरे टाइम में तमा छा था फरमायो अन्या जल्दी खपे अल्लाह जे कामिल वली उन जो नालो आसिफ बिन बरखियार उथी बीठो अर्ज की कि भला नाराज न थियो गुस्सो घट कयो गावड़ घट कयो तमाजे अखि जी छिभिड़ अन्या मट भी कान छिभ भी कान तो बल्कि साजो तख्त ठका अचे कंदो सुभान अल्लाह ए सुलेमान अलैहिस्सलाम जे उम्मती जो वली जो कमाल बुधा तसे लोढ़े वारे सोने मीर मोहम्मद जो कमाल छा होंदो सुभान हथ ते मथे खणी चो सुभान अल्लाह हाँ सुभान अल्लाह काबे पाबंदी काने कोन सीएम जी तहां जी सलंदी अल्लाह जे नबी हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जी दरबार में जिक्र मुझा मौला क़यामत जे डी जेको मीज़ान में असा दे अमल तुरंदा असा जी उम्मत जा वो मीज़ान ॾेखारींदे अल्लाह फरमाता हा तू ॾिसंदे हा मौला मुखे ॾेखार अल्लाह सी पर्दा हटाया हेदे तवज्जो हिजाब हटाया ककर हटाया तराजी दिखारीस केड़ी तराजी अला ततगौ फिल मीज़ान वाकीमुल वज़न बिल किस्त वला तुखसिरुल मीज़ान हजरत मूसा अलैहिस्सलाम जो तराजी दिठी त ची मुजा रब करीम हे त हिन जो हिक हिक पोड़ो एतरो जो सत आसमान सत जमीनों पुड़ में विझ जन तब हिकड़ो पुड़ को न भरबो या ला केड़ो तुझो बानो होंदो जंजू नेकियूं न पुड़ के भरींदियूं केड़ो तुझो बानो होंदो अल्लाह फरमायो त मुझो बानो जेको सुभान अल्लाह चवंदो सुभान अल्लाह पोयों आवाज ना आयो मुझो बानो जेको सुभान अल्लाह चवंदो अल्लाह फरमे तो सत आसमान सत जमीनूं इन पुड़ के न भरी दियूं पर मुझो बानो सुभान अल्लाह चवंदो सुभान अल्लाह जे चवण सा ये ताराजी वारो पुड़ भरजी सुभान अल्लाह अन्या केड़ी कस थई अदा डाडिया ते जो सुभान अल्लाह अबा कुरान में वाक़ियो आ टाइम हो जे मा तो तफसील सा बुधाया हिनन वाक्यन जे ले घट में घट पो भी कलाक खपे अल्लाह जो कामिल वली हाने न को वयो न को आयो अखी छिब में बल्कि सा जो तख्त ठका अचे गयो सुभान अल्लाह किथे लिखला कुरान में अबा काथे लिखला डाडे गले काथे लिखला रब जो कुरान में लिखला सूरह नमल के वनी खोले पढ़ हजरत मखदूम साहब मोहम्मद इस्माइल साईं रो बदी पहजी चादर में पुठी पाडो करे कदमई बखया तबनी खैरपुर पहतो पेरी पेरी गोठ जी पहचंदे त लुकमान जो गोठ थो चे उते पुछा की त बाबा पिराले मां हिंदुन जी छोकरी परण जी आई आ उन जे घर जी खबर त सभिन जो यो जो वडो गेट आयो उन जो आ
अल्लाह जो कामिल वली हजरत मखदूम मोहम्मद इस्माइल पिराले वारो आयो उन छोकरी जे दरवाजे के खड़काई परे थी भी रहो घड़ी मस गुजरिया त छोकरी जो सहरो धोती बधी पया वात में मानी जो गिरहो आ एकड़ो गिरो न के हाथ में बाहर निकरी आयो दरवाजो खोली त चेहरे ये पियो चमके जे चोढ़ी जो चंड चमकंदो आ सुभान अल्लाह कदम ते किरी पियो क़िबला केर आयो नालो तो बुधायो जी बा मोहम्मद इस्माइल पेराले वारो हुकुम कयो जी मुझे गोठ में छोकरी पंजी या 3-4 डी थन से खबर पई हे उन जो घर आ मुके सही बुधायो आया गलत चीसी ना वो सही आया हो उआ मुझे न हुआ आहे सही मानी भी पचाए अल्लाह जे कामिल वली जो वनी कन्न में चीस त तो जो मुर्शिद आयो थे तो जो अरे मुर्शिद बैठा है न सामो डाढ़िया तो जो सुभान अल्लाह बरी बरी जो सुभान अल्लाह अवा जा आशिक हजार साईं नचई सुभान अल्लाह बेकदर ही कड़ी दरगाह ते आई आवाज आशिक हजार साईं असाज यारी कबूल पैशल आवाज आशिक हजार साईं आवाज आशिक हजार साईं असाज यारी कबूल पैशल असल खाया आवाज बानी असल खाया आवाज बानी बदी बेकारी कबूल पैशल आवाज आशिक हजार साईं अल्लाह जे कामिल वली जे कदम ते किरी पे साईं हुआ मुझे न हुआ आहे चावनी चई से कन्ने में तो जो मुर्शिद आए थी पिराले वारो धोती बदी पया हिंदू के उन जी नहमानी भी पचा साजन ते बैठी आ बरसावनी बैठो अम्मा पिराले में को पीर आहे मोहम्मद इस्माइल छोकरी खाटो हथन मा छडायो हाँ बाबा आहे मुझे मुर्शिद दे रब खैर करे छा थियो आजी बाहर बीठो आ तुझे इंतजार में मिलन जे ले आयो थई छोकरी डोड़ंदी आई गिची मेरो विधई इं पीछे जे भिट धनी बादशाह चुदा चीजे हे कार मत सारी दे सुपरी पेरे बिछाया पिंबिड़ियों हंध बिछाया वार पो साजन सब जमार आओ गोली थी त गुजारिया कदम ते किरी पई क़िबला मां कमीनी ते हेतरी मेहरबानी हेतरी करम नवाजी कई थई अल्लाह जे कामिल वली चो तो मुखे तू न्याणी मां गुरही सबक दिल सा बुधदी दिल सा हटाई दी खबर पे हां त बगो वठी जाया ए मां गरीबान तोहफो आंदो आ रो खोले अल्लाह जे कामिल वली उन जे मथे ते विधो आ अजी दोस्त छोकरी जी दिल खुश थी आ अम्मा हाने सबक पढ़ाइन तालिब इंतजार में होंदा इजाजत मिले पर हाने एतरो तबुद त तुझो घोट किथे आ साईं फरमाए से अम्मा तुझो घोट किथे आ ठीक भला घर आ वठी चीस दिसा छोकरी भागी वनी मुर्स खे वठी आई जीवारो कर साईं दे कदम ते किरीप कदम ते किरी पई किरी पियो कदम ते साईं बिधी खे दुआ दिनी अम्मा मुझी हाने खुदा हाफिज छोकरी साईं जो फिरी अग वतो हथ हीअं कई क़िबला तो मुखे रो दिनो मां कबूल कयो मुखे फरमाए त पंजे घोट खे वठी आ मुझो घोट इहो आ
कारो आ अच्छो आ बिंदरो आ ड्रिघो आ इहो मुझो घोटो आ हाने मां तोखे तकलीफ़ होते भी कोन ॾीनी हिते भी कोन ॾियां पर तो मुखे जो त पंहिंजो घोट वठी आ हाने मूं वारो घोट ॾिसी पे थो वञी वञण कोन ॾींदी मां तू जो चवंदे हे काल काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुझे मदीने वारे घोट हाणे तॾहिं छॾींदी मां जॾहिं मदीने वारे घोट जो दीदार कराईंदे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हसनैन करीम जे नाने जो दीदार कराईंदे ॾाढा त जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह वाह वाह हसन वाह वाह मीर हुसैन ॾाढा त जो सुभान अल्लाह उन जे नाने जो दीदार अरे वाह मुझे हुसैन जो मरतबो ईमान आओ या न हथ त मथे खां त मां ॾिसां वाह सोने हुसैन जो मरतबो ईमान नानो नबी यो ज़मान ओ पियो जंहिंजो पहलवान वाह सोने हुसैन जो मरतबो ईमान ओ सारी मदीन जो मीर थे सारो मथसे शबीर थे बढ़ी रहो कुर्बान सुभान अल्लाह डाड्या डाड्या जो सुभान अल्लाह बढ़ी रहो कुर्बान पियो जंहिंजो पहलवान वाह मुझे हुसैन जो मरतबो ईमान सुभान अल्लाह न्याणी साईं के अज के क़िबला कुर्ब कर तू जो चवंदे हे तो फरमायो मदीने वारे घोट मां तोखे तकलीफ़ न ॾियां हा न अब समझो था न तो मुखे रहो परायो ता हलिया वञो हा मुखे छो चई त पंहिंजो घोट वठी आ त मां ॾिसां हाणे न राज खे तो पाण खोलियो आ मुंहिंजो घोट ॾिठो थी त पंहिंजे घोट जो बि दीदार करा सुभान अल्लाह साईं फरमाए त मां त हदीस जी माना पो कया साईं हदीस भी सच्ची मदीनो भी सच्चो मदीने वारो घोट भी सच्चो सुभान अरे हे अल्लाह वारो जो अदब हे खुदा वारो आई माना कयो हलियो वने हा फरमायो नबी करीम अलैहि सलाम चयो नबी करीम अलैहि सलाम न पर हे अल्लाह वारो अदब वारो आ ते तो फरमायो मुझे मदीने वारे घोट न्याणी थी जैसे वो हदीस भी सच्ची तू भी सच्चो मदीनो भी सच्चो मदीने वारो घोट भी सच्चो अचे हिंदू मिड़ंदा विया ससु आई सहरो आयो निणानियूं आयूं सॼो लुकमान जो शहर पलटिजी पियो छोकिरी कदमनि ते भाकुर विझी बीठी आ सभिनी चयसि कुर्ब कयोसीं न त मरी वेंदी छोकिरी बड़े वाला जा कामिल वॾी सुभान अल्लाह अरे किया था खुदा वारा हाँ हे चाहे खुदा वार जे कामिल बार जो उर्स मुबारक आ न को न्यापो आयो न को फोन आई तो दे असां दे हाँ अंदाजो त लगाए बाहर ते वडो मेलो लगो पियो साईं मेहरबानी कर कुर्ब करीस छोरी मरी वेंदी हाओ बा मदीने वारे घोट जो दीदार कराया वा चियासी कुर्ब कर अल्लाह जे कामिल वली हथ खया हाय हाय अरे खुदा जे दोस्त जा वथ अरे हे जे के हथड़ा खणदा न खुदा जो कसम त जेको तीर मो कमान मो तीर निकरंदो वो मोटंदो ना है मगर खुदा जो कामिल वली साईं हाजी शहाबुद्दीन नजर कदो त वो निकल तीर में भरी पवंदो हिते अल्लाह मिलंदी हिते तो के खुदा वारो मिलंदो अब हाओ या न हाँ गाला तो सही न हाँ
है मिलाइन जेके मौला सा ओ अल्लाह वारा अञा आहिनि हू करण वारा यार वेठा थी अल्लाह सा मदीने वारे घोट सा मिलान वारा यार वेठा थी है मिलाइन जेके मौला सा ओ अल्लाह वारा अञा आहिनि भरियल थई भाण भाग्यन जा है भरियल थई भाण भाग्यन जा ओ मता समझी सुञा आहिनि सुभान अल्लाह सब अचे गॾु थिया अल्लाह जे कामिल वली चो हाणे नथा मुड़ो चौथा त मदीने वारे घोटे दीदार कराए त अखियूं बंदि कयो हडनी के फरमे त सब जे तादाद में चिया अखियूं बंदि कयो त पंहिंजे घोट जो दीदार कराए हडनी अखियूं बंदि कयूं अल्लाह जे कामिल वली हथ खया पर्दा हटी विया हिजाब हटी विया ककर हटी विया जबल हटिया सामू गंद गुंबदे खिदरा चिट्टो थी बीठो साईं चो अखियूं खोलियो इहो अथव मुंहिंजो मदीने वारो घोट हिंदू मानो गैर मुस्लिम छा बर्दाश्त कदा वनी टुटा अल्लाह अल्लाह कदा पद अल्लाह अल्लाह लेटदा पिया वतन खुदा वारो घड़ी खन बीठो पानी जो गिलास पड़ी दम करे छंडा उन्हनि खे हई होश में आया सभिनी कदम ते किरी पसे त जीअं कुर्ब कयो थई लागी तो कुर्ब कर कलमो पढ़ाए मुस्तफा जे दीन में दाखिल कराए सुभान अल्लाह अरे अल्लाह वारा ये ॿुधाइनि हज़रत ख्वाजा मुईद्दीन अजमेरी चिश्ती बिश्ती रहमतुल्लाह तआला अलैह हिकड़ी नज़र सां लखे काफ़िर खे कलमो पढ़ाए छॾियो हां वाह वाह तोखे ख़बर ना आहे सैयद मेर अली साहब बादशाह रहमतुल्लाह तआला अलैह पंहिंजे दरबार ते वेठा आहिनि आख़िरी ॻाल्हि 2 मिंटनि में ख़त्म थो कयां टाइम जो थी वियो फ़क़ीर जी जमायत हिकिड़ो वॾेरो हो सो पंहिंजी ज़मीन ॾी घुमी घोड़े ते चढ़े हलियो वञे 2 ॾींहं ते बि आयो 3 ॾींहं ते बि आयो 4थे ॾींहं ते बि आयो 5 ॾींहं थी बड़ा हे सभई फ़क़ीर वेठा आहिनि साईं जी आॾो मां बि त घड़ी खण वञा त चवे छा थो अला बिज़िक्रिल्लाह तत्मइनुल क़ुलूब अल्लाह तो फरमाए खबरदार चवी त मुंहिंजी दिलि खे करार मिले सुकून मिले त पोइ मुंहिंजो ज़िक्र कर सुभान अल्लाह मुझे जिक्र में तुझी दिल खे करार ईंदो हां हां घड़ी खन ते वेठो अल्लाह जी महफ़िल में ॾाढो मज़ो आयुसि 2 ॾींहं ते थी वियो वरी आयो 3 ॾींहं ते वरी आयो नेठ सुरी वेझो अचे वेठो जन जिक्र जी हर महफ़िल हल्को ख़त्म थियो साईं खे कदम थदर के भला कुर्ब कर जी हिननि खे इहा महिरबानी कई थी त मूं ते बि कर सुभान अल्लाह साईं चो तू वॾेरो माण्हू ज़मींदार माण्हू तुंहिंजो कमु फ़क़ीरी सां कहिड़ो आहे चई साईं बसि महिरबानी कर चई बा ॾाढी बि रखराणी पवंदी पटको पाइणो पवंदी निमाज़ पढ़णी पवंदी असांजी फ़क़ीरी में ईंदे त वरी अल्लाह वल नबलुवन्नकुम बिशैइ मिनल खौफ़ि वल जूइ व नक़्सि मिनल अमवाल अल्लाह फ़क़ीरनि खे आज़माईंदो आहे तू वॾेरो माण्हू इम्तिहान बर्दाश्त करे सघे चईसि तू बसि महिरबानी कर बार बार पे जी अल्लाह जी बाले जिक्र दिनो त हाणे जिक्र वनी कर नमाज घर में पढ़ी मस्जिद में पढ़ी 4 तस्बीह पर दाढ़ी रखरा पटको पाए ची हाजिर साईं इं वनी कई महीनो अधु गुजरियो घरवारी चो दे खबर है छा है ची जिक्र आ साईं मेहर अली साहब बादशाह का जिक्र वठी आयो छा थींदो ची अल्लाह राजी थींदो तू भी नमाज पढ़ सभागी अल्लाह सभिनी ते नमाज फर्ज कई इन सलात कानत अलल मोमिनीन किताब मौकूता अल्लाह तो फरमाए बेशक ईमान वारन मर्दन ईमान वार औरतन ते अल्लाह मुकर्रर टाइम ते नमाज फर्ज कईया हाणे छा थींदो जी हाणे बरकतूं पवंदियूं अल्लाह राजी थींदो बस महीनो ही कोन गुजरियो आखिरी ॻाल्हि सुबह जो सवेर हारी भजंदो आयो दर खड़काई साईं निकतो वडेरो साहब भाई बुहारी पिजे दरवाजे अबा की आई चीसी खबरू खैर दरिया में वडी रात चाड़ थिया बंद टूटी पिया जेके बौण फसल सारियूं तुआरियूं सब लुड़ी वे ॿियोमड़ी खैर जी मां माशाल्लाह साईं यार मूंखे ॿुधायो त इम्तिहान ई दई
आज़माइशी दई सो अची विया इम्तिहान घरवारी पुछे से वडेरा छा तो चे हारी फकीरानी चे तो बंद टुटी पियो दरिया वारो सजो फसल वौण सारियूं कम तू बियो जे इहो थई तुंहिंजे मुर्शिद जी करामत ॾिठई हाणे 12 महीना छा खाईंदासीं ची अलाह ते रख अलाह वॾो हफ़्तो ई कोन गुज़रियो त ॿियो हारी भॼंदो आयो जे बा ख़ैर त आहे कि जेको जोड़ो दांद जो वठी ॾिनो ई न राति जो खाराए प्याराए ॿधो मान सुबुह जो था त ॿई दांद तॾे ते मुआ पिया कारे को वाह को सट जला छा लूसल बरसी खाधन आफरी थी पन साईं तोखे ॿुधाइण वॾे चयो हावदा साईं मूंखे ॿुधायो हफ़्तो कोन गुज़रियो वॾेरे खे दीद दुनिया में हिकिड़ो पुटु मामूली बुखार थी पियो ॿ ॾींहं बि कोन गुज़रिया नौजवान 18 साल जो पुटु वफ़ात करे हाणे वॾेरो रहियो बाक़ी संदसि ज़ाल रही तॾो खयुनि वॾेरो मोटी आयो गमज़दा परेशान माई साहब चयो वॾेरा कंदे मुर्शिद इहो थई मुर्शिद चई तोबा करी न ची छा न चवा पुट जो सिर कई दांद माराई फसल लोढ़ाए छॾी छा खाईंदासीं जी भला हाणे सलाह ॾे वॾेरे खे जी हाणे तुंहिंजो नंबर या मुंहिंजो वारो या तू मरदे या मां है मिल्कत शोदा गोठ वारा खाई वींदा पुट जी शादी भी कोन कई सी पो हाणे जे चवी नाराज न थी कावड़ न करे अल्लाह जो नालो थी राजी थी जी भज पजे पीर ॾे चीस मां मुरीदी फकीरी खा बस कई मां बस कई जी हाओ साईं अला कावड़ बोला धड़का दी जी बस बन न त हाणे तू मरदे या मां मरदस हेठी मथी वडेरे के गाली की हेरे तवज्जो वडेरो वठी अल्लाह जे कामिल वली अट बगो शाम जो टेम हो वनी पहतो साईं सैयद मेरे साहब सा सुञातो त वडेरो मुंहिंजो मुरीद नो खैर ताए सा में कोन पियो मापे साह पटी ज़ारो कतार होए तो साईं बंद टुटी पियो फसल बुॾी वियो दांद जो जोड़ो मरी वियो पुट मरी वियो घर में गपी लगी पिया मां बस कई मुरीदी खां पीरी खां फकीरी खां बैयत पजी वापस वठो अल्लाह जे कामिल वली चदा हो मां तोखे चयो न अल्लाह आज़माईंदी अल्लाह इम्तिहान वठंदी चीसी बस मेहरबानी कर अल्लाह जे कामिल वली सोहणे मेहर अली शाह बादशाह चयो वडेरे के ॾाढी तकलीफ़ आया नौजवान पुट भी मरियो तसे दांद भी वयस फसल वयस हाणे थोड़ी मलम इन जे फटन ते रखा हां सुभान अल्लाह मलम रखा से फटन ते कुछ करार मिले से होश में अचे पोइ गाल के ॾिसो वडेरा भई त टोड़ियो हां सही जी मुझे हथ ते हथ ॾिनो ई हथ ॾे वडेरे हथ खणी सैयद मेर अली शाह जे हथ में ॾिनो ये खणी हथ के जोर ॾिनो वडेरे जतन के जोर मिलियो वडेरे जो अखियूं बंद थी वयूं ॾिसे थो त मुंहिंजो हथ वडेरे जे हथ में आ वडेरे जो हथ पीरन जे पीर दादुल दस्तगीर अब्दुल कादर जीलानी जे हथ में आ सुभान अल्लाह 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 वडेर जो अखियूं बंद अल्लाह जो कामिल वली दिल ते फटन ते थथा पहा थो रखे मल मन जा वडेरो थो ॾिसे त मुंहिंजो तो सैयद मेर अली शाह जे हथ में आ सैयद मेर अली शाह जो हथ हज़रत हैदर करार वलियन जे सरदार अली शेर खुदा जे हथ में आ केड़ो अली अरे शाह मर्दा शेर यजदा कुव्वत परवरदिगार ला फता इल्ला अली सैफिल्ला जुल्फकार सुभान अल्लाह केड़ो अली वो राजदारे खफी जली है वो जिधर भी देखो अली अली है वो गवाह मदीने की हर गली है जिधर भी देखो अली अली है बड़े रोजे तो मारी साथ मुझे हथ मुझे मुर्शिद सैयद मेरे अली शाह जे हथ में सुभान मेरे अली शाह जो हथ सोने दस्तगीर अब्दुल कादर जीलानी जे हथ में अरे पहा तो रखेस
दीदार थो कराइसे हाँ सुने दस्तगीर बादशाह पी जब दीदार कराइस जिसे तो मेरे लिए शाह तो दस्तगीर बादशाह पीर जे हथ में दस्तगीर बादशाह पीर जो हथ हजरत अली करमल्ला वजह जे हथ में हजरत अली करमल्ला वजह जो हथ मदीने वारे घोट जे हथ में मदीने वारे घोट जो तो खुद खुदा जे हथ में सुभान अल्लाह रब जब दीदार कराइस मदीने वारे घोट जब दीदार अरे ये थी अल्लाह वारा ये फटन ते थदा थदा पहाड़ कईस वरी जो जोर जो हथ के ॾिनई से अखियूं खुली वयूं वॾेरे चयो साईं चयो वॾेरे खे वॾेरा बैयत टोड़ियूं बैयत मुरीद खां बस कई कदम ते किरी पे त साईं माल वियो तोता कुर्बान जमीन तोता कुर्बान फसल तोता कुर्बान पुट तोता कुर्बान जाल तोता कुर्बान जान मुझी तोता कुर्बान बैयत न टोड़ जाए छो छाव जे कर जे तो कोई मिसल नहीं मेरे ढोलन दी सुभान अल्लाह अरे कोई मिसल नहीं मेरे ढोलन दी ओ चुप कर मेहर अली इत्जा नहीं बोलन दी इत्जा नहीं बोलन दी तो सुभान अल्लाह मा अजमल कमा असन कमा अकमल का ओ किथे मेहर अली किथे तेरी सना मुस्ताक अख्या किथे जा वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।